बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, माया शरीफ रिंद प्रोग्राम बलदियाती इलेक्शन सां गॾु हिकु भेरो तव्हांजे साम्हूं वरी हाज़िर थिया आहियूं। बलदियाती इलेक्शन जूं सरगर्मियूं पूरी सिंध में उरूज ते आहिनि, जॾहिं त उम्मीदवारनि खे पहिरें मरहले में चूंड निशान अलॉट थी चुका आहिनि। हिन वक़्तु असां जेका यूनियन काउंसिल हाईलाइट कई आहे, ज़िले सागड़ जे तालुके शहदादपुर जी यूनियन काउंसिल मुराद अली रिंद जो GDA जो उम्मीदवार रईस इमाम बख्श रिंद प्रोग्राम में असां गॾाए कोशिश कंदासीं त हुन खां पुछूं त हिन वक़्तु मौजूदा सूरत हाल छा आहे। रईस इमाम बख्श, तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चवंदासीं त वोटर जो हिन वक़्तु यूनियन काउंसिल मुराद अली में छा रुझान आहे, छो त फंक्शनल लीग जो किलो ज़िलो सागड़ सॼो वेंदो आहे ऐं हिन वक़्तु तव्हांजी यूनियन काउंसिल में वोटर जो छा रुझान आहे, तव्हां पंहिंजी पोज़ीशन कीअं था ॾिसो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं, पहिरीं त मां तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां MNN टेली न्यूज़ जो असांखे तव्हां जेको आहे सो हिन प्रोग्राम में शामिल कयो आहे। साईं, मुंहिंजा हाणे अर्ज़ु हीअ आहे त हवा जे हिसाब किताब सां जेको सिस्टम हले पियो, 14 साल जेको आहे सो पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट रही आहे, त उन हवाले सां तव्हां ॾिसो पिया था त हर जॻह जेका सिस्टम हले पियो थो, तो आउं त सम्झां थो त सभु रड़ो रड़ लॻी पई आहे। असांजी जेका UC आहे, हिते बि असां जेको आहे सो नॉमिनेशन फार्म जेके आहिनि से उहे रिजेक्ट कयूं। असां वॾी महिरबानी शुक्रगुज़ार आहियूं। असां कोर्टनि जा जजनि जेको आहे सो सभु शइ अॻियां रखंदे असांखे जेको आहे सो वरी बहाल कयूं। वरी उन खां पोइ बि हिननि असांखे ॾाढा चकर वकर लॻाया। असांखे वर्क करण जी त का ज़रूरत कान थी पवे, वर्क त हिननि पाण करे छॾिया आहिनि। जेको सिस्टम रहियो आहे ऐं असांजी त हिते UC जेको आहे सो असां पंहिंजे बिरादर जे हिसाब किताब सां ईअं सभई असां जहिड़ा घर भाती जेको आहे सो हिक ॿिए जे साम्हूं आहियूं। इमाम बख्श साहब, बलदियाती इलेक्शन जे हवाले सां सिंध हुकूमत जी कुझु ॾींहं अॻु अहम गॾिजाणी थी, जंहिंमें हुननि इहो फ़ैसिलो कयो त बलदियाती इलेक्शनूं जेके आहिनि उहे मुलतवी कयूं वञनि। उन्हनि जे लाइ हुननि इलेक्शन कमीशन खे लिखत में ख़त पिणु मोकिलियो आहे, जॾहिं त कोर्ट सां रुजू करण जो पिणु हुननि फ़ैसिलो कयो हो। तव्हां छा था सम्झो त बलदियाती इलेक्शनूं वक़्त ते थींदियूं? ॾिसो, अॻु में बि इहे दरख़्वास्तूं आयल हुयूं, सुप्रीम कोर्ट वारनि हिननि खे रद्द कयो हो त टोटल पार्टियुनि। मां सम्झां थो त थी सघे जेको आहे सो सुप्रीम कोर्ट उहो ई साॻियो ई ऐलान करे जेको कंदी अचे पई थी त असां जेको आहे सो कीअं बि करे इलेक्शन कराईंदासूं। सो आउं सम्झां थो त इलेक्शन थींदी। इमाम बख्श साहब, इहो ॿुधाइजो त कुझु साल अॻु में फंक्शनल लीग जी पूरी बॉडी जेका असां ज़िले सागड़ खे क्लीन स्वीप करे आई, जॾहिं त चेयरमैन बि ज़िले सागड़ जो फंक्शनल लीग जो ई हुयो, उन वक़्तु के अहिड़ा ख़ासि प्रोग्राम या के अहिड़ा ख़ासि कम तरक़ियाती न थिया, माण्हुनि जो चवणु आहे त हिन भेरे हू तव्हांखे छो इलेक्ट कनि? न साईं, उन टाइम में त फर्स्ट क्लास असांजी UC तंहिं टाइम में लूडो हुई। तव्हां ॾिसंदो त असांजे UC लूडो में असां जेको आहे सो गैस खां वठी, नालियुनि खां वठी, बिजली खां वठी, स्कूल खां वठी, जेको हाई स्कूल मिडल स्कूल हो उनखे अपग्रेड कराए मक़सूद रिंद खे जेको आहे सो हाई स्कूल ॾियारियो वियो। ऐं तरक़ियाती कम असां त पंहिंजी UC में इलाही खोड़ सारा जेको आहे सो ॾिसण में अचनि पिया, करायासीं। स्कूल, उस्ताद, बिजली, सभु कुझु जेको आहे सो थिया। बहरहाल जेकॾहिं को माण्हू नथो मञे त हाणे पोइ ख़ुदा बहितर ॼाणे त पोइ शायदि कोन ॾिठो। इमाम बख्श साहब, आवाम हिन वक़्तु मुझारे जो शिकार थी चुको आहे बलदियाती इलेक्शन जे हवाले सां, छो त गुज़िरियल केतिरे ई अरसे खां के बि बलदियाती चूंडियल नुमाइंदनि जी का अहिड़ी ख़ासि कारकर्दगी न रही आहे। पोइ पीपल्स पार्टी सां तालुक़ु उन्हनि जो हुजे या कंहिं ॿी पार्टी सां हुजे, पर तक़रीबन अमूमन ॾिठो वियो आहे पूरी सिंध में के बि बलदियाती जेके गुज़िरियल चूंडियल नुमाइंदा हुआ उन्हनि जी कारकर्दगी सही न आहे। हिन वक़्तु अवाम जो छा रुझान आहे? हाणे 14 सालनि में असांजी जेका मुराद अली UC आहे, या 70 खणी अचूं या हाजी मिठो खणी अचूं, त हिते जेको आहे सो तव्हां सर्च कंदो त मां सम्झां थो त का शइ कान थी आहे। ऐं हींअर जेका गुज़िरियल जेको आहे सो जो निज़ाम जेको ज़िले निज़ाम हिते असांजी UC में हलियो आहे, जेके CC रोड ठहिया उहे बि जहिड़ा गारे गत ते ठहिया, तव्हां उहो ॾिसी सघो था त साल बि उहे कोन हलिया आहिनि, उहे पोज़ीशन छा रही आहे। बाक़ी ॿिए जेके प्रोग्राम थिया आहिनि, आउं त सम्झां थो त को बि का अहिड़ी कान रही आहे, सिर ई कान लॻी आहे जेका मज़बूत हुजे। बाक़ी जेको आहे सो जेको हिननि लुटियो आहे, खाधो आहे, पीतो आहे, उहो त हाणे दुनिया खे सॼी ख़बर आहे त हिननि छा कयो आहे सिंध सां। इमाम बख्श साहब, अवाम जे लाइ को तव्हां पैगाम ॾियणु चाहियो? बसि असांजो नौजवाननि खे इहो आहे त बाबा तव्हां सुजाग थियो। सॼी जेको आहे सो ॿार खां नौजवाननि ते आहे, सॼी ज़िंदगी जेको आहे सो पाण ग़ुलामी में गुज़ारी आहे। हाणे ग़ुलामी खां छुटकारो हासिल करण जा जेकॾहिं इहे नौजवान हाणे उथंदा
तो इंशाल्लाह ताला त ईंदड़ वक़्तु जेको आहे सो नौजवाननि जो औलाद जेको आहे सो उहो आज़ादु हूंदो। जेकर ईअं ई ज़िंदगी असां ग़ुलामी जी गुज़ारी त असांजो औलाद बि ईअं ग़ुलाम थी गुज़ारींदो जेको अॻिते वधी न सघंदो। तव्हां ॾिसो बलूचिस्तान केतिरो पोइते पियो, उनखे ॾिसो त केतिरो अॻिते आयो। सरहद जेको आहे सो पख्तूनख्वा उहो पोइते पियो, ॾिसो उनजी आवाम उनजो जेको आहे सो अॻिते अची विया आहिनि। पंजाब त हूअं ई असांखां अॻिते आहे। असां जेको आहे सो असांजा स्कूल दरपदर आहिनि, असांजे स्कूल में उस्ताद कोन्हनि। अॼु जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां पियो त हिकिड़ो ॻोठु आहे असांजो वॾो खैरो रिंद, जंहिंमें जेको आहे सो अॼु उते जी आवाम वटि आई त बाबा हीअ असांजो स्कूल बंदि पियो आहे, ॿिया इम्तिहान थी विया आहिनि, असां वटि कोई इम्तिहान करण लाइ तयारु कोन्हे, असांजो रिज़ल्ट शीटूं किथे आहिनि, असांजा उस्ताद किथे आहिनि। महिरबानी करे त तव्हां जेको आहे सो हिनखे खणो त असांजे स्कूल में को माण्हू अचे जेको आहे सो असांजा इम्तिहान कराए। असांजो जेको आहे सो असांजा बच्चा जेको आहे इहा सिंध जी सभु हर जॻह ते इहा पोज़ीशन लॻी पई आहे त किथे जेको आहे सो ढोर ॿधा अथनि, किथे फुटियूं, किथे अन्न रखियो पियो आहे। जज साहिबान कोर्टनि बि इहो जेको आहे सो ॾाढो कोशिशि कई। बहरहाल उहे असांजो जेसि ताईं असांजो तालीम नथी सुधरी सघे तेसि ताईं असां अॻिते कोन ईंदासीं। त ख़ुदारा ही नौजवान जेको आहे सो तव्हां जेको आहे सो अज़म खणी हिकिड़ी उहा उन ॻाल्हि खे न वठो, तव्हां उन ॻाल्हि खे वठो जेको तव्हांजो नौजवान नसल जेको आहे सो अॻिते हली ऐं जेको आहे सो आज़ादु ज़िंदगी गुज़ारे ऐं तव्हांजो औलाद जेको आहे सो अॻिते हली आज़ादु ज़िंदगी गुज़ारे। जेकॾहिं ईअं न कंदो त जीअं ग़ुलामी जी ज़ंजीर में ॿधा पिया आहियूं ईअं ॿधल रहंदासीं। इमाम बख़्श साहब, अक्सर ॾिठो वियो आहे त कहिड़ी बि पार्टी जा नुमाइंदा हुजनि, हुननि जा जेके वोटर आहिनि उहे अक्सर करे पोलिंगनि ते नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते झेड़ा झटा थींदा आहिनि। उनजे लाइ तव्हां को मैसेज ॾियणु चाहींदो पंहिंजे सपोर्टरनि खे? साईं हाणे अर्ज़ी आहे त हीअ इलेक्शन जेका बल्दियाती आहे, ॾिसो न हिन में का शइ कान्हे रहियल। हीअ मिड़े ईअं हरू भरू जेको आहे सो पार्टी जी वंगार वहणी आहे, इन में का शइ कान्हे। मां त ईअं चवंदुसि तव्हां जेको आहे सो बाक़ाइदे ही घर घर में जेको आहे सो हिननि जहिड़ो विझरायो आहे त हाणे घर घर में जेको आहे सो सभु को हाणे असांजी उसी आहे, असां बि जहिड़ो कर, हिकु ॿिए जे आम्हूं साम्हूं जहिड़ो कर भाउ ई बीठल आहियूं। त असां सम्झूं था त इन ॾींहं खे तव्हां अहिड़ो करे गुज़ारियो जो बाक़ाइदे मोहबत कुर्ब मोहबत सां जेको आहे सो गुज़ारियो ऐं झेड़ा झटा न कयो। छो जो हिननि में आहे का शइ कान रखियल। जेकॾहिं झेड़ा झटा थी या न असां अॻे ई पोइते सिधी माण्हू आहियूं ऐं बहितरी जेकॾहिं इन्हनि थोरनि ॻाल्हियुनि खे नलको गादी या बुल्ट नट मिले थो, का अहिड़ी शइ कान थी मिले त ख़ुदारा इन ॻाल्हि खे जेको आहे सो तव्हां मथे न खणी वञो। असां अॻे ई पोइते आहियूं, असांजो नसल अॻे ई तबाह आहे। बहितर इन्हनि जेको आहे सो झेड़नि फॾनि में थोरनि ॻाल्हियुनि में ही बिरादरियूं जेके आहिनि से अॻिते हली जेको आहे सो हिननि जो नुक़सानु थींदो। त उनजे करे असां सभिनि दोस्तनि खे जेके बि कैंडिडेट बीठा आहिनि, जेके बि हिमायती आहिनि या जंहिं बि कैंडिडेट जा त असां उन्हनि खे इहा सलाह ॾींदासूं त ख़ुदारा सभिनि ते जेको आहे सो राम करम करे ऐं इन ॾींहुं जेको आहे सो हिकिड़ो ईअं सम्झो त जीअं सुठे माहौल में गुज़ारे। हिक ॿिए खे जेकॾहिं को चढ़े थो को किरे थो भाकर पाए मुबारकूं ॾेई हलिया वेंदो त इनशा ताला वरी जेकॾहिं ईंदड़ जेको नसल हूंदो त असांखे उन खे ते बि जेको आहे सो उन ते बि इहो असरु हूंदो त असांजा वॾा जेको आहे सो ईअं करे विया ऐं इन में रहंदो त छो जो असां सिंध जा माण्हू सिंधी अवाम इन कोन था सम्झूं त हाणे छा काउंसलर आहे, छा डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे, छा चेयरमैन आहे। ॿ टे लख रुपए जी जेकॾहिं बजट आहे उहो त पघारनि में मस पूरी थी वञे। तंहिंखां पोइ जेके हिसाब किताब हूंदा आहिनि मथे ॾियणा हेठि ॾियणा उन खे अमले खे बि मोह ॾियणो। त मक़सदु ॻाल्हि जो त जेकॾहिं सुहिणे नमूने सां हुनखे मोबिलाइज़ कबो त इनशा ताला त असांजो इहो ई आहे त तव्हां हिन सुहिणे नमूने सां मोहबत प्यार कुर्ब में। इमाम बख़्श साहब, महबूब न्यूज़ नेटवर्क टीवी पारां बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां ही हिकु प्रोग्राम रखियो वियो आहे जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि ते उमेदवार बीठल जेके आहिनि उन्हनि खे प्रोग्राम में शामिलु कयो वञे पियो। तव्हां हिन प्रोग्राम खे कीअं था ॾिसो? साईं असां तमामु सिराज तहसीन पेश था कयूं, असां सलाम पेश था कयूं महबूब न्यूज़ खे जिन जेको आहे सो हीअ ॾिसो न हीअ हिकिड़ी तबलीग तव्हां पिया कयो। छाजे करे हर माण्हू खां पुछो पिया त हीअ छा करणु घुरिजे, कीअं कजे। त इहे जेकॾहिं आउं सम्झां थो जेकॾहिं असांजा इहे अल्फाज़ इहे सभु कोई इहो ॻाल्हाईंदो त इनशा ताला त हिकिड़ो नुक़सान खां ॻाल्हि हर शइ बची वेंदी। त आउं त वधि में वधि हिन महबूब न्यूज़ जो शुक्रगुज़ार आहियां ऐं जो हर हिकु यूसी में पहुची जेको आहे सो हुननि जा व्यूज़ पियो वठे ऐं महिनत पियो करे, तकलीफ़ पियो करे। त आउं सम्झां थो हीअ ॾिसो न हीअ टाइम हींअर गर्मियूं सर्दी में गर्मी में जेको आहे सो उते पहुचनि पिया, उते जेको आहे सो अचनि पिया ऐं पंहिंजा क़ीमती वक़्तु सेड़ायो पिया अचनि। त इहे सिर्फ़ु इन अॻे तव्हां जेको आहे सो हर माण्हू जी तबलीफ़ पिया कयो त भई तव्हां जेको आहे सो हिन सिलसिले खे सुहिणे नमूने सां निभायो ऐं हर हिकु नुमाइंदे जो जेको आहे सो व्यूज़ पिया वठो
ऐं सम्झां पियो त इहो शायदि ॿियो कोई न्यूज़ एतिरी जफ़ाकशी या एतिरी जुदोजहद न करे या एतिरी सिंधी क़ौम ताईं इहे जेको आहे सो न पियो पहुचाए पैगाम जेको तव्हां पहुचायो पिया। वॾी महिरबानी पंहिंजो क़ीमती टाइम ॾियण लाइ इमाम बख़्श साहब। नाज़रीन, अॼु असांजे प्रोग्राम में शामिल हो ज़िले सागड़ जी तालके यूनियन काउंसिल जे यूसी मुरादली जो उम्मीदवार, ज़िले काउंसिल जो उम्मीदवार रईस इमाम बख़्श सां लाइन ते मौजूदु हो। हुन पिणु आवाम खे इहो ई मैसेज ॾिनो आहे त हिकु ॾींहुं जी इलेक्शन हूंदी आहे ऐं झेड़नि झटनि ऐं फछड़ियुनि खां पासो कयो वञे, छो त इलेक्शनूं थी वेंदियूं आहिनि ऐं पंहिंजा जेके बि बिरादरी जा नाता रिश्ता उहे हमेशह जे लाइ आहिनि। असांखे हमेशह लाइ उते गॾु रहणो आहे। हाणे ॾिसिजे त इलेक्शन कमीशन पंहिंजो फ़ैसिलो बरक़रार रखंदे बलदियाती चूंडूं कराए थी या सिंध हुकूमत जी दाख़िल थियल दरख़्वास्त जेका सिंध हुकूमत फ़ैसिलो कयो आहे कोर्ट में वञण जो त हिन खे मुलतवी कंदे, इहो त ईंदड़ वक़्तु ई ॿुधाईंदो। जेसिताईं ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शरीफ़ रिंद खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।